नाज़रीन पनियाकिल में 10 ॾींहं अॻु अगवा थी वियल जमील ऐं ज़ाकिर शाह अञा ताईं धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद नाहिनि थी सघिया। मुखबिरनि जा वारिस सरापा एहतजाज आहिनि पर पुलिस अञा ताईं तहरुक ही नाहे वरितो। रिपोर्ट करे रहियो आहे एहसान भट्टी। जी पनवाकिल में 10 ॾींहं अॻु अगवा थी वियल नौजवान जमील विरिंद ऐं ज़ाकिर शाह जेको आहे सो धाड़ेलनि जे चंबे मां बाज़ियाब न थी सघिया आहिनि। इन वटि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं वारसनि सां त हू छा पिया चवनि, अचो त खेसि ॻाल्हि ॿोल कयूं। बेजी चौंक तां चांहि पीअण दोस्त खां पोइ त मोटियो ई कोन्हे, पुलिस ताईं कुझु कोन कयो। असां रोंदा रड़दा अचूं था। साईं खे 10 ॾींहं थी विया तक़रीबन। इहो क्रिकेट हाई स्कूल में रांदि खेॾी ॿई दोस्त निकिता होटल चांहि पीतऊं त हितां हिंगोरा साइड तां हितां ॿई गुम थी विया आहिनि त अञा ताईं वतो पतो न आहे पियो। एसपी ॾे भॻाऊं डुकियाऊं, बसि असांजो साईं कुर्शे शाह के एसपी सखर के सिंध पुलिस के डॉक्टर आफ्ताब सुमर के बसि असांजो इहो ई अर्ज़ु आहे त असांखे जमील अहमद विरद खे बाज़ियाब करायो वञे। असां ॾाढा परेशान थी विया आहियूं। फोन सां 2-3 दफ़ा आई आहे, पैसा घुरनि था, धमकियूं ॾियनि था, पैसा पुॼायो न त असां छोकिरे खे मारे किथे उछले था वञूं। असांजे ॻोठ मां जमील अहमद विरंदो 10 ॾींहं अॻु में पंहिंजे दोस्त सां ज़ाकिर शाह सां बैजी चौक ते चांहि पीअण वियो, उतां गुम थी वियो, न मोटियो आहे। असां 10 ॾींहं हुआ परेशान हो। ईद में 2 ॾींहं बचा आहिनि। असां घर में को मानी रोटी कोन थी थिए, बाहि नथी भरे। ख़ुदा जे वास्ते एसपी सखर खे असां गुज़ारिश था कयूं त असांजी कोशिशि करे छोकिरो असांखे मोटाए ॾियनि। बिरादरी जे हाल सां पाण में असां गॾिया आहियूं। असांजो छोकिरो 10 ॾींहंनि खां वठी गुम आहे। हितां निकिरी वियो शाह साहब सां चांहि पीअण लाइ भई चौक ते, पोइ ख़बर न आहे त काॾे बि वियो। उन खां पोइ मोटियो ई कोन्हे। असां कोशिशि रुकी असां ग़रीब माण्हू एतिरी असांजी पहुच बि कान कई ताईं असां वञूं। एसपी सखर साहब खे बि असां अपील गुज़ारिशां कयूं, बाबा असांजी मदद कर। अॼु ॾींहं ताईं न पने तालुके जे एसोसिएशन जा हिननि बि कंहिं बि असांजी मदद न कई आहे, न एसपी असांजी कई आहे, न अॼु ॾींहं ताईं को हाल वाल बि असांखां वठनि था। को बि ग़रीबनि खे केरु साथ ॾे। असांजी गुज़ारिश आहे एसपी साहब खे वरी बि हथ ॿधी चऊं था त असांजी ख़ुशी असांखे पंहिंजी मोटाए ॾे। पहिरियों चकर जेका फोन कई अथऊं उहो ई बसि फोन आई आहे जेको किरोड़ घुरियो आहे। उन खां बाद में असां वर्कर ऐं पीपी जा साईं कुर्शिद अहमद शाह खे अर्ज़ु महिरबानी करे असांजी का ॻण कई वञे। एसपी वटि बि वियासीं साईं, उन बि असांजी हिकिड़ी ॻाल्हि न ॿुधी। असांजो मुतालबा जमील अहमद साईं को ज़ाकिर हुसैन शाह इहे आज़ादु कया वञनि। असांजो मुतालबो इहो आहे, असां ग़रीब आहियूं, असांखे का शइ बि कान्हे जेका हुननि खे ॾेई असां पंहिंजी बुराई कयूं या माण्हू छॾायूं।